बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध सोशल मीडिया फॉरम जे प्लेटफॉर्म ते अॼु असांजो समाजी वर्कर ऐं बहितरीन उस्ताद अब्दुलवाहिद लाड़ शमूलियत कई आहे ऐं हुन फॉर्म बि भरायो आहे। साईं, समाजी तंज़ीम बि आहे, साफ़ुनि जी बि तंज़ीम आहे। तव्हांखे कीअं थी सम्झ में अचे, छा सोचे तव्हां जेको आहे हिन जी मेंबरशिप कराई? तमामु सुठो क़दम आहे। समाजी हिकिड़ो समाज सां माण्हू जेको जुड़ियल हूंदो आहे उहो ज़ात पात न ॾिसंदो आहे, उनखे सिर्फ़ु इहा ई शइ हूंदी आहे हज़रत इंसानियत जी ख़िदमत कजे, कीअं कजे। तमामु तव्हांजी जेकी तंज़ीम आहे इहा असां इहो ई ॾिसी आया आहियूं त हिते असां इंसानियत जी ख़िदमत कजे। अॼु काड़ी तव्हां मेंबर हो, इहे तंज़ीम ई तव्हांजी आहे। तव्हां उन लाइ केतिरी वर्क कंदो, छा प्रोग्राम आहे तव्हांजी वर्क? बिल्कुलु दोस्तनि सां गॾु आहियूं, जेको समाजी कमु आहे, समाजी जेकी ॿुरायूं इंशाअल्लाह दोस्तनि सां गॾु कंदासीं। लाड़काणे जे अवाम लाइ या सिंध जे अवाम लाइ कहिड़ो पैगाम छॾींदो हींअर तव्हां? इलेक्शन में मथां आहे। पैगाम इहो छॾींदासीं त दोस्त मतिलबु जेके बि आहिनि या जेको लाड़काणे जो आवाम आहे, सिंध जो आवाम आहे, उहो गॾियल जेको आहे पंहिंजो अहिड़ो हिकिड़ो माण्हू सुठो जुड़े अचनि जेको गॾु थी हुजे, हमदर्द हुजे, दर्दनि जी दुखनि जी हुननि जी दारू वठी, यानी इलेक्शन में वोट जो सही इस्तेमालु। वोट सही। साईं, वरी बि तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजी जॉइन कई आहे तंज़ीम, ऐं हींअर ही तव्हांजी तंज़ीम असांजी न। महिरबानी।